सिंध की तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिब आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण क़दीम सिंध जे हिकु अहम हुक्मरान बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिंखे दुनिया सिकंदर मक़दूनी सां मुहाॾो अटकाइण मज़ाहमत करण जे हवाले सां सुञाणे थी। उहो आहे राजा सांबस। राजा सांबस सिकंदर मक़दूनी जॾहिं सिंध ते हमिलो कयो ईसवी सन खां बि अॻु, त उन वक़्तु हिन क़दीम सिंध जे मक़ामी हुक्मरान धारे हमले ख़िलाफ़ बहादुरी सां मज़ाहमत कई। संदसि बाबति यूनानी तारीख़दाननि जेको लिखियो आहे पाण उनखे बुनियादु बणाए ॻाल्हि ॿोल कंदासीं। यूनानी ज़रियनि जे मुताबिक़ सांबस जी बग़ावत खे सख़्तीअ सां कुचलियो वियो। यूनानी तारीख़दार लिखनि था त सिकंदर मक़दूनी सांबस जी बग़ावत खे सख़्तीअ सां कुचलियो ऐं खेसि फांसी ॾेई शहर खां ॿाहिरि वण में टंगियो। जॾहिं त संदसि माण्हुनि माना जेको हुतां जो आवाम हुयो, संदसि रैयत जे उन्हनि खे बि क़तलु कयो। बहादुर हुक्मरान हो, हथियार फिटा न कया हईं, पेश न पियो हो। साह जे आख़िरी हिॾकीअ ताईं हू दारे हुक्मरान ख़िलाफ़ विड़ियो। जेकॾहिं हू ॿियनि हुक्मराननि वांगुरु हथियार फिटा करे हा, पेश पवे हा, तोहफ़ा ॾिए हा, त खेसि फांसी ॾेई ॿाहिरि वण में न टंगियो वञे हा। माना सिंध जी बहादुरी जो हिकु दास्तान आहे त सिंधी माण्हू साह जी आख़िरी घड़ी ते विढ़ंदा आहिनि, हू हथियार फिटा न कंदा आहिनि, हू पेश न पवंदा आहिनि। हाणे ही पंहिंजे ॻाल्हि ॿोल सांबस जे तारीख़ी अहमियत खे क़दीम ज़रिया नवाबादी दौर जे तारीख़ नवीसी ऐं जदीद सिंधी तारीख़दाननि जी तशरीह जे रोशनीअ में बयानु करे थी। इन सां गॾु बहस कयो वियो आहे त सांबस जी क़ुर्बानीअ खे अजागर करणु न रुॻो तारीख़ी इंसाफ़ आहे, पर मक़ामी मज़ाहमत जी आलमी तस्लीम लाइ बि अहम आहे। माना आलमी सतह ते तस्लीम थियल आहे, असां हुनखे विसारे छॾियो आहे। सिंध जे तारीख़ में केतिरा अहिड़ा मक़ामी हुक्मरान ऐं सुरमा रहिया आहिनि जिन जी जिदोजहद ऐं क़ुर्बानी आलमी तारीख़ में नज़रअंदाज़ थी आहे। अहिड़नि ई विसारियल किरदारनि मां हिकु राजा सांबस आहे, जंहिं सिकंदर मक़दूनीअ जे हमले ख़िलाफ़ मज़ाहमत कई। नोआबादी दौर जी तारीख़ नवेसीअ में सांबस जहिड़नि किरदारनि खे घटि अहमियत ॾियण सां सिंध जी मक़ामी तारीख़ मुसख़ थी वई। 331 क़िबल मसीह में ईरान जे दारा खे शिकस्त ॾियण खां पोइ सिकंदर मक़दूनी विच एशिया ऐं हिंदू कश मां थींदो पंजाब उन वक़्त जे क़दीम सिंध मौजूदह पंजाब में दाख़िल थियो, जिते 327 क़िबल मसीह में न राजा पोरस खे शिकस्त ॾिनी। उन खां पोइ हू सिंधू नदीअ जे किनारनि सां ॾखण तरफ़ वधियो, जिते मुल्तान ऐं सांगला में खूनरेज़ जंगियूं थियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मक़ामी हुक्मराननि मज़ाहमत कई, जिन मां राजा सांबस निमायान हैसियत रखे थो। राजा सांबस जेको हाणोके ठटे वारे इलाइक़े ते हुक्मरानी कंदो हो, मौजूदु जेको ठटो आहे, शुरूआती तौर सिकंदर जे हुक्म खे तस्लीम कयो पहिरियां, पर थोरे वक़्त खां पोइ हिन बग़ावत कई। एरियन जे लिखण मूजिबि
जे बयान मुताबिक़ सिकंदर सांबस ख़िलाफ़ फ़ौजी कार्रवाई कई, खेसि गिरफ़्तार कयो ऐं फांसी ॾेई संदसि लाश शहर खां ॿाहिरां वण में लटकायो। इन सां गॾु शहर जे मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि खे बि क़त्ल कयो वियो, जिन जा लाश घिटियुनि ऐं रस्तनि ते उछलिया, छाजे करे उहे बि पंहिंजे राजा सां गॾु धारे लश्कर ख़िलाफ़ विढ़िया मज़हब खे। हीउ वाक़ियो सिकंदर जे साम्राजी पॉलिसियुनि जी बेरहमीअ ऐं मक़ामी हुक्मराननि जी बहादुरीअ खे ज़ाहिर करे थो। सांबस जी क़ुर्बानीअ खे तारीख़ी बयाननि में नज़रअंदाज़ करणु नोआबादी दौर जे तारीख़ी नवीसी जो हिसो आहे, जंहिं यूनानी ज़रियनि खे तरजीह ॾिनी ऐं मक़ामी रवायतुनि खे पसमंज़र में धिके छॾियो। अहिड़ी तरह सांबस जहिड़ा किरदार विसारे छॾिया विया, माण्हुनि खे ख़बर न आहे। सिंध जे तारीख़दाननि, जदीद दौर जे तारीख़दाननि सांबस खे सिंध जी आज़ादीअ लाइ विढ़ंदड़ पहिरियों सूरमो क़रार ॾिनो आहे। हिन पैसे सां गॾु जदीद सिंधी तारीख़ नवीसीअ में सांबस जे तस्वीर खे नए सिर उजागर कयो वियो आहे, जेको नोआबादियाती दौर जे यूरोसेंट्रिक नुक़्ते नज़र खे चैलेंज करे थो। राजा सांबस जी तारीख़ी हैसियत ॿिनि अहम रुखनि खां ॾिसण जी ज़रूरत आहे। हीअ त अहम बहस आहे, दोस्त संजीदगी सां ॿुधनि ॾिसनि। हाणे क़दीम ज़रियनि जो तजुर्बो ॿुधायांव थो तव्हांखे, त उन था लिखनि क़दीम ज़रियनि जो तजुर्बो इहो आहे त यूनानी तारीख़दाननि जे तहरीरुनि में सांबस खे हिकु बाग़ी तौरु पेश कयो वियो आहे, जॾहिं त मक़ामी नुक़्ते नज़र खां हिन खे आज़ादीअ लाइ विढ़ंदड़ सूरमे तौरु ॾिसी सघिजे थो। नोआबादी दौर में लिखियल हिंदुस्तान जी तारीख़ में मक़ामी हुक्मराननि खे अक्सर नज़रअंदाज़ कयो। सांबस जे विसारियल हैसियत अहिड़ी यूरोसेंट्रिक तारीख़ नवीसी जो नतीजो आहे, जंहिंमें यूनानी ऐं बरतानवी ज़रियनि खे अहमियत मिली, पर सिंध जे मक़ामी रवायतुनि खे नज़रअंदाज़ कयो। राजा सांबस सिकंदर मक़दूनी ख़िलाफ़ क़दीम सिंध में मज़ाहमत जो हिकु अहम बाब आहे, जेको नोआबादी दौर जी तारीख़ नवीसीअ सबबि विसारियो, नज़रअंदाज़ कयो। संदसि क़ुर्बानी ऐं संदसि माण्हुनि जो क़त्ल, सिंधी माण्हुनि जो क़त्ल, सिंधी राजा जो क़त्ल, साम्राजी जारियत जी क़ीमत ऐं मक़ामी मज़ाहमत जी जुरियत खे ज़ाहिर करे थो। जदीद तारीख़ नवीसीअ में सांबस जी मीरास खे उजागर करणु न रुॻो तारीख़ी इंसाफ़ आहे, पर सिंध जी तारीख़ खे आलमी सतह ते तस्लीम करण जो बि हिकु अहम क़दम आहे। हीउ तमामु वॾो सिंध जो अहम ऐं पहिरियों हुक्मरान जंहिंजो तारीख़ में ज़िक्र असांखे मिले थो, सांबस सिंध जो पहिरियों अमर किरदारु, जंहिं पंहिंजे वतन लाइ जान खोरे छॾी, फांसी क़बूली पर आण न मञी, सिंध बजा तौर ते पंहिंजे हिन हुक्मरान ते फ़ख़ुरु करे थी ऐं खेसि सलाम पेश करे थी। महिरबानी।